ख़बर शेयर कंदासीं। नाज़िर सखर खां पोइ कोटड़ी बैराज में पानी की सतह घटिजण लगी है। मंछडण जो 1,41,000 क्यूसेक पानी सिंधु में छोड़ थियण सबबि भानसेदाबाद तां ख़तरो टरी वियो आहे। दादू, मेहड़ ऐं जोही में बचाव बंदनि वटि पानी की सतह में लगातार लात जारी आहे। सेवण जी 10 यूनियन काउंसिल्स 500 खां वधीक ॻोठ पानी में बुॾल आहिनि। ॿोॾि सटियल इलाइक़नि में बरसाति खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि जा अहंज वधाए छॾिया आहिनि। ठटो, सिजावल ऐं मकली में कैंपुनि, बंदनि ऐं रोड किनारे वेठल मुतासिर इमदाद जा मुंतज़िर आहिनि। ख़ैरपुरनाथन शाह में 6 खां 8 फुट पाणी बीठल आहे। रहवासियुनि पारां वाह न थियण जूं दाहूं कयूं पियूं वञनि। नाज़रीन, तव्हांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। सखर खां पोइ कोटड़ी बैराज में बि पानी की सतह घटिजण लगी आहे। मंछडण जो 1,41,000 क्यूसेक पानी सिंधु में छोड़ थियण सबबि भानसेदाबाद तां ख़तरो टरी वियो आहे। दादू, मेहड़ ऐं जोही में बचाव बंदनि वटि पानी की सतह में लगातार लात जारी आहे। सेवण जी 10 यूनियन काउंसिल्स जा 500 खां वधीक ॻोठ पाणी में बुॾल आहिनि। मूंखे ॿुधायूं त ॿोॾि सटियल इलाइक़नि में बरसाति खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि जा अहंज वधाए छॾिया आहिनि। ठटो, सिजावल ऐं मकली में कैंपुनि, बंदनि ऐं रोड किनारे वेठल मुतासिर इमदाद जा मुंतज़िर आहिनि। ख़ैरपुरनाथन शाह में 6 खां 8 फुट पाणी बीठल आहे। रहवासियुनि पारां वाह न थियण जूं दाहूं कयूं पियूं वञनि।